बडाड़ी में 8 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थी सघियो। वारसन पारां मुगवी नौजवान जी बाज़ियाबी लाइ मियाणी एट बडाड़ी थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। बडाड़ी थाणे जे हथ ॻोठ अला रखियो सोलंगी में 8 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थी वियल नौजवान अरबाब सोलंगी जे वारसन अला रखियो राणो दिलीजान सोलंगी ॿियनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ मियाणी थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त 8 ॾींहं अॻु असांजो नौजवान ॻोठ 12 होटल ते सुतल हो, जितां हिन खे धाड़ियल अगवा करे विया, पर मियाणी एक्ट बडाड़ी पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न आहिनि खंया। हुननि चयो त धाड़ियल नौजवान जी आज़ादी लाइ लखे रुपया भुंग घुरी रहिया आहिनि, ग़रीब आहियूं, पैसा नथा भरे सघूं। हुननि IG सिंध DIG लाड़काणे SSP कश्मीर खां मुतालबो कयो त असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।